तव्हां केरु आहियो? अच्छा, तव्हां आहियो न ॻोठ जा वॾेरा, तॾहिं त पिया मूंसां एतिरो फिरी थियो। माफ़ कजो, मां वॾेर की ज़ीनत जो माण्हू न आहियां। हाणे छेलो जो त पंहिंजो काहे वञा। हर कंहिंखे सुञाणा किथे लिकल हुई तूं, पाड़े में हर कंहिंखे सुञाणा किथे लिकल हुई तूं, माइटनि में महिमान थी आयल मूंखे पई लॻी तूं, नालो छा अथई केरु आहीं पंहिंजी सुञाण कराए, कारे वॻे वारी ऊंज थोरो कंद फेराए, दिलि वठण थो चाहियां तुंहिंजो कहिड़ो इरादो आहे। पाड़े में हर कंहिंखे सुञाणा किथे लिकल हुई तूं, माइटनि में महिमान थी आयल मूंखे पई लॻी तूं, नालो छा अथई केरु आहीं पंहिंजी सुञाण कराए, कारे वॻे वारी ऊंद थोरो कंद फेराए, दिलि वठण थो चाहियां तुंहिंजो कहिड़ो इरादो आहे। भली करे ऐं जी करे तूं आई शहर असांजे, भली करे ऐं जी करे तूं आई शहर असांजे, तुंहिंजे अचण सां सुहिणी जेका ख़ुशी मिली मूंखे, चई छा ॿुधायां तंहिंजो तोखे अंदाज़ो नाहे, कारे वॻे वारी ऊंज थोरो कंद फेराए, दिलि वठण थो चाहियां तुंहिंजो कहिड़ो इरादो आहे। हर कंहिंखे सुञाणा किथे लिकल हुई तूं, माइटनि में महिमान थी आयल मूंखे पई लॻी तूं, नालो छा अथई केरु आहीं पंहिंजी सुञाण कराए, कारे वॻे वारी ऊंद थोरो कंद फेराए, दिलि वठण थो चाहियां तुंहिंजो कहिड़ो इरादो आहे। मिस्री तेरे सुञाता अथई? हा ॿुधाए तेरी दिल्ली जूतो ऐं कंडेरो अथई। पोइ ठीकु आहे, इन ॻाल्हि जी हिकिड़ी तोखे ख़बर ॿी मूंखे ख़बर, सम्झी?
वेहो बाबा वेहो। चाचा जी मूं पंहिंजे मुंहुं मिसरी खां पुछियो आहे। अच्छा चोर हिन तर जा न आहिनि। अच्छा चोर ॿाहिरां आया आहिनि। हाणे तव्हां भली हलो मां चोरी जी ॻोल्हा कयां थो। ग़रीब माण्हू आहियूं। हा तव्हां भली हलो। बादशाहूं बरकरार बाबल। हा गुलू अची वे वे। मिस्री हाणे तूं भली हल आउं थोरो गुलूअ सां ॻाल्हायां। गुलू ॿुधाए ख़बर बाबा से दान त खपाए पैसा कमदार खे ॾिनासीं। हाणे जेका तव्हांजी मर्ज़ी जेका ख़र्चरी ॾियो। कमदार जी मुंहिंजा साईं साईं पैसा असांखे सभु मिली विया। कमदार इन्हनि जी पार त सही। गुलू हाणे ॿ टे ॾींहं ठापुर करे वेझो। तव्हांजी ज़रूरत पई त मां तव्हांखे घुराईंदुसि। बाबा साईं जेको तव्हांजो हुकुम बसि हाणे सम्झी वियासीं। जूसा कंडरा हाणे ॿ टे ॾींहं ठापुर करे वेझो। तव्हांजी ज़रूरत पई त तव्हांखे घुराईंदुसि। हाँ बाबा हाँ बेड़े पार। पको करे छॾे अदा वारो तोखे भाईंदो आहे हू कॾहिं इनकार कंदो ई कोन। तूं ज़रूरु चइजांइ। हाणे ॻोठ वञण शर्ती अदा सां ॻाल्हाईंदुसि ठीकु आहे। हा अदा खे यादि करे चइजांइ। हाणे हिकु त हलूं क्लास जो टाइम थी वियो। ठीकु आहे हल त हलूं। कोब सुगड़ पे रख तो मैं कौन थो दिखां लिभागी। पानी भी कोन भरे थे पानी छो भरे थे। हाँ हाँ पानी भरण वञा पई चाचा जो बुआरी ॾेई वटि पोइ पाणी भरण वञ तूं। को पूरो अबा इहा मुसीबत असांजे कर्मनि में लिखियल हुई। सा कीअं तरे सॼाणी परे दे रखे ख़बर आहे ॾाढी सेफ थी आहे। मानी खाई दे मूंखे। हीअं त मानी खाई गई बुख लगी थी वई मानी पचाए ॾियो। तुंहिंजे पीउ जी बात खाई त पंहिंजी मर्ज़ी ते लाइ। हाँ मानी पचाए दी मानी जी आ रही जो पीछे तो कभी ज़बान भी अलग। हाँ अरे ज़बान भी अलग। बस घणो थियसि हाणे वे खणी। माफी मरूंगे गुलू मारियो। छो मारी छा ॻाल्हि आहे हारून जी मां। का ॻाल्हि
हाँ कुछ लिखाई पई पुट हेॾां त अची छा ॻाल्हि आहे पुट ॿुधाए बीमारियुनि जो घणियूं बीमारियूं हाँ पुट दे तुंहिंजे धीउ सां अकूबतूं पई थियनि तूं हुनजे धीउ खे सुख सां विहारे बाबा तूं हाणे हल हुनखे हुते हिकु थप लॻे तूं हिनखे हुते ॿ थप हण तॾहिं वञी हू सुधरंदा आख़िर हूअ कहिड़े गुनाह जी सज़ा थी लोड़े अचे हारून त मां हुन सां ॻाल्हायां थो जे हुन फ़ैसिलो न कयो मां पाण ई कंदुसि अबा हारून छा ॻाल्हि आहे बाबा बाबा हुते असांजी नियाणी रोज़ पई बेगुनाह मारजे ऐं तूं हुनजे धीउ खे हिते स्टेज ते विहारी वेठो आहीं हिनखे हिते अहिड़ी मार ॾे त हू कन कंदा बाबा हू त जाहिल आहे पर मां हीअं कोन कंदुसि मां छो हिन बेगुनाह खे मारियां त पोइ ठीकु आहे हू जाहिल आहे त मां बि जाहिल आहियां पोइ ठीकु आहे इन ॻाल्हि खे मां ॾिसां थो मां पाण थो पलांट कयां छोकिरी उथ खण पंहिंजा टपड़ हल पंहिंजे माइटनि ॾे अच्छा मूं कहिड़ो ॾोह कयो आहे मूंखे घर मां कढो था हूअं तूं कान अथनि इज़त सां तर्स मां तोखे सिधो थो कयां परे थी मूंखां छोकिरी मरी वई ये मरी वई चङो वञ जीत मार दवा खणी अच तो आव झूठ त सम्झनि ज़हर खाई वई आहे ठीकु आहे आउं थो खणी अचां सुणी तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो अथमि अच्छा त मुंहिंजो नालो पुछा करे वरितो अथई जंहिं माण्हूअ खे ॾिसण सां अखियुनि मां निंड उॾामी वञे उन माण्हूअ जो नालो पुछणु त लाज़मी आहे न जंहिं ॾींहं खां मूं तोखे ॾिठो आहे मुंहिंजो सुकून बर्बादु थी वियो आहे ईअं थो लॻे जेकॾहिं तूं मूंखे न मिली आहीं त मां जी कोन सघंदुसि हा सालार सच पुछी त मुंहिंजो बि अहिड़ो ई हाल आहे तूं सच थी चवीं हा सालार मां सच थी चवां सुणी कंहिं न कंहिं बहाने सां मूंसां मिलण पवंदी कर रोज़ अच्छा त मां कहिड़े बहाने सां तोसां मिलण अचां रोज़ हा कहिड़े बहाने सां हा बहाने तू प्यारी मुझसे मिलांदी कर तू सुनी मुझसे मिलांदी कर आरो आरी करे राय कलो हरे मारे सजीला तू माणो छेड़ो दिसंदो कर तू माणो छेड़ो दिसंदो कर पानी भरण ले लटा धुअण ले कंहिं त बहाने तू प्यारी मुझसे मिलांदी कर तू सुनी मुझसे मिलांदी कर दिल जो सौदो
लाला मोहब्बत में मरी जासी तथा है सिर जो सांगो छलियम लाहे आऊं सिर सुधो तो संभल दिलासा अड़ा दींदी कर दिलासा अड़ा दींदी कर कारोबारी करे राही पलो हरे मार छडीला तू माण्हू छेड़ू ॾिसंदो कर तू माण्हू छेड़ू ॾिसंदो कर पानी भरण लाइ लटा धुअण लाइ कंहिं त बहाने तूं प्यारी मूंसां मिलंदी कर तूं सुहिणी मूंसां मिलंदी कर अख में कयो था पाण के घुमन ला 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 चार सजण पंहिंजा चार थे दुश्मन बिहण जमाणू वझ पिया ॻोल्हिन बस तोखे मिड़ई बस तोखे मिड़ई पार मुंहिंजे तूं तार मुंहिंजी लहंदो कर तूं तार मुंहिंजी लहंदो कर पानी भरण लाइ लटा धुअण लाइ कंहिं त बहाने तूं प्यारी मूंसां मिलंदी कर तूं सुहिणी मूंसां मिलंदी कर कारोबारी करे राही पलो भरे मार छडीला तूं माण्हू छेड़ू ॾिसंदो कर तूं माण्हू छेड़ू ॾिसंदो कर इहा छाजी रखिया आहे साईं सस्ती कुकड़नि जा कुकड़ पिया वेड़ा आहिनि हिननि हफ़्तनि खे कुकड़नि समेत उतार ते पेश कयो वञे रुगो था तो कुकड़ लड़ाईंदा आपको मिलो हाथ में रखायो हुकुम कयो तव्हां कुकड़ थे जी साईं ॿियो केरु हुई गॾु साईं अॼु उभो था हाणे भॼी भेजी बाक़ी तूं मोतबर आहे तोखे डपी कोन थियो साईं माफ़ कजो वरी अहिड़ी ग़लती कान थींदी साईं तव्हां हिननि पखियुनि खे वेढ़ायो था विढ़ंदे विढ़ंदे हिननि जा जिस्म फाटी था पवनि विढ़ंदे विढ़ंदे हिननि जूं अखियूं निकिरी थी वञनि ऐं मूं ॿुधो आहे त तव्हां वरी हिननि जे जिस्मनि खे सुधो था ऐं वरी वेढ़ायो था हिननि बेज़बाननि खे ईज़ायो था तव्हांखे एहसासु कोन थो थिए मूंखे माफ़ कयो बाबा साईं माफ़ कयो साईं
ईज़ा आयो? हाँ ईज़ा आयो? ॿुधाए तोखे जॾहिं लठ लॻे थी त ईज़ा अचे थो, बाक़ी हिननि पखियुनि खे ईज़ा नथो अचे। अरे बेरहमो, तव्हांजे जिस्म खे बि ईअं छियो छियो करे सिबराए छॾींदुसि। निकिरे तां तर। सलीमो फ़ैसिलो सुठो थियो। हा यार सुठो थियो। वरी आम क़ुर शरीफ़ ते कूड़ ॻाल्हायो त छोकिरी ज़हर खाधो आहे, पर शाबाश हुजे हारून खे वीचारे सच ॻाल्हायो, छोकिरी ज़हर न आहे खाधो, पर हुनखे अंधनि सां मारियो अथनि। अदा मीरल ख़ान ॾाढो सुठो कयो, वरियाम जे कूड़ो क़ुर खणण ऐं छोकिरीअ मारण जे ॾोह में उन जो कारो मुंहुं करे ऐं गॾ ते चाढ़े सॼे ॻोठ में घुमाए पोइ वञी पुलिस जे हवाले कयईं। गुल्लूअ खे बि चङी छंड पटियई, चयईंसि माईअ खे ॿीहर मारी त तोखे बि सख़्त सज़ा मिलंदई। हा यार फ़ैसिलो ॾाढो सुठो थियो। सुभान अल्लाह, छा त हलणी आहे तुंहिंजी। तुंहिंजी त हलणी ॾिसी मां त होश विञाए वेठो आहियां। मुआ बेहोश वञी पंहिंजे घर थी त तुंहिंजी दाल करण वारी कान्हे का। दाल बि ॻरी ईंदी जे तूं कुर्ब करी। शर्म तोखे शर्म नथो अचे? छा तोखे शहर में इहो पढ़ाई आहे तूं न्याणियुनि जी इज़त में अची थी? तरफ़ मां जे नूरे खे ॿुधाए थी तुंहिंजे भाउ खे तव्हां ॾींदो। ओ मूं तोसां मज़ाक पई कई, मूंखे माफ़ कजांइ, वरी आउं अहिड़ी ग़लती कोन कंदुसि। ठीकु आहे, वधीक जॾहिं छेड़छाड़ी कई त मूंखां वधीक केरु कोन थींदो। तारा तव्हां सां अकेला में ॻाल्हाइणो असंभव आहे। का ख़ासि ॻाल्हि आहे छा? जी साईं जी, तव्हां भली हलो, पोइ तव्हां सां ॻाल्हायां थो। हा ॻाल्हि कर गुलू। साईं रजब मुंहिंजो पाणी जे वारे सां छेड़ो थी पियो, जंहिंमें रजब धक सां मरी पियो। ऐं तव्हां मूंखे बचायो, मां तव्हांजो ख़ासि माण्हू आहियां। तव्हां खां सवाइ ॿियो केरु आहे मुंहिंजो साईं? तो इहा ॻाल्हि आहे। जी जी साईं। गुलू तुंहिंजी हिकिड़ी सोचल भेण बि त आहे न? जी साईं। हाणे तूं फौरन वञी पंहिंजी भेण खे क़तल कर। ऐं इहा ॻाल्हि हलाए, रजब मुंहिंजो कारो हो, मूं कारो कारी मारिया आहिनि, सम्झई? वधीक पाण संभालींदुसि। वाह वॾेरा साईं, वाह वाह जी ॻाल्हि कई अथई। इहो कमु त मां हींअर ई वञी थो कयां। गुल मोहम्मद ॾे ख़बर, ॻोठा कॾहिं आहे? ॻोठा? हा यार, रात आयो आहियां। छो भला
हिन दफ़े यको वञी ॻोठ रही पिए ॻोठ में को मज़ो अची जाए ॻोठ में यार मज़ो वरी कहिड़ो आहे अदा न पे छॾियो इन जे करे थोरो लेट सां आहे ॿियो भला ॿुधाए ॿिए ख़बर को जशन पाणी थिए पियो या वरी बसि जशन पिया थियनि छो भला अॼु तुंहिंजो मूड आहे छा घणनि ॾींहंनि खां पोइ अॼु मिली थोरो मूड थियो आहे भला जशन पाणी थी वञे यार प्रॉब्लम हींअर ई छा जशन जो बंदोबस्तु कयूं पोइ भला घुमाए फोन
मल्हार खान कीअं पई पढ़ाई हले? अदा सही पियो हले। अदा पैसा तव्हां ॾे मोकिलिया हुयमि, पैसा मिलियव? हाँ अदा पैसा मिली विया। मल्हार खान तूं दिलि लॻाए पढ़, पैसा जेतिरा ख़र्च थिया कबा, पर यार मां तोखे वॾो ऑफिसर ॾिसण थो चाहियां। अदा तव्हां सां कुझु ज़रूरी ॻाल्हाइणो अथमि। हा हा चयो, छा ॻाल्हि आहे? अदा मूंसां गॾु मीरल खान जी भेण पढ़ंदी आहे। हूअ मूंखे पसंदि कंदी आहे ऐं मां बि हुनखे पसंदि कंदो आहियां। त इहा ॻाल्हि आहे। ठीकु आहे, मां मीरल खान सां ॻाल्हायां थो। मूंखे उमेद आहे त हू इनकार कोन कंदो। हाणे त ख़ुशि आहीं न? अदा मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई। चरिया इहा त का बि ॻाल्हि न आहे। तुंहिंजी ख़ुशियुनि जे ख़ातिर त मां सभु कुझु लुटाइण लाइ तयारु आहियां। हाणे अचु त हली मानी खाऊं। अदा मीरल खान अलाए कहिड़ो फ़ैसिलो कंदो। अदा मीरल खान मुंहिंजी हयाती में कॾहिं ग़लति फ़ैसिलो कोन कयो आहे। वेहो बाबा वेहो। उथी ॿुधाए छा ॻाल्हि आहे? पुत्र मां पंहिंजो ॾोह मञा थो। रज भई मुंहिंजो वाक़ई पाणीअ वारे खां छेड़ो थी पियो, जंहिंमें धक सां मरी पियो। ऐं मूं रेस अकबर खान जे चवण ते पंहिंजी बेगुनाह भेण खे मारियो हुई ऐं उन्हनि ते मूं कारोकारीअ जो इल्ज़ाम हुयो। जो फ़ैसिलो आहे त गुल्लूअ जो पीउ जुमन 1 लख रुपया ॾंड भरे ॾींदो चाचे ग़ुलामन खे। इस्लाम में खून जो बदिलो खून आहे, पर रजब जो मौत इत्तफ़ाक़ी आहे। इन करे गुल्लूअ खे रिआयत थी ॾिजे। गुल्लू पंहिंजी बेगुनाह भेण मारी आहे, पर गुल्लूअ जो पीउ इहो खून हिन खे बख़्श करे थो। तूं वेह। मुंहिंजो दांद काइजी वियो। मां तव्हांखे पहिरीं बि दान ॾिनी, मूं सां इंसाफ़ कयो। हा वेह। मिसरी ॿुधाए पेर कंहिंजा आहिनि? भोतार पेर आहिनि गुल्लू, जूसो ऐं कांधेरे जा। गुल्लू, जूसो ऐं कांडेरो थी वियनि। जूसा ॻाल्हि कर, डांद किथे आहे? साईं डांद खपाए पैसा वॾेरे अकबर खान खे ॾिना अथऊं। तव्हां हाणे सभई वियो। उथ अकबर खान, तूं इज़त सां वेहण जे लाइक़ नहीं।
मुंहिंजो इहो फ़ैसिलो आहे त अकबर ख़ान गुलूअ खे भड़काए ॾोह करण जे इल्ज़ाम में 3 लख रुपया भरे ॾींदो ऐं पाथारीदार साबित थियण ते ॾांद जा पैसा पाण वटि रखण जे इल्ज़ाम में ही 3 ॾांद भरे ॾींदो ऐं हिकु ॾांद 3 चोर बि भरे ॾींदा। पैसा ऐं ॾांद 8 ॾींहंनि जे अंदरि अंदरि मिलणु खपनि। असांजी औताक जी इहा रवायत रही आहे त माण्हू कानून खां अॻु हिन औताक ते ईंदा आहिनि ऐं असां कॾहिं बि कंहिं मज़लूम खे मायूस न कयो आहे ऐं न ई कॾहिं असां कंहिं ज़ालिम अॻियां कंधु झुकायो आहे, छो न उहो ज़ोरावर वॾेरो हुजे। इन ॻाल्हि जी शाहिदी ॻोठ जो बच्चो ॾींदो, पर जिन बदबख्त दौलत ऐं ताक़त जे नशे में तव्हांजे इंसाफ़ ऐं वक़ार सां टकराइण जी कोशिश कई आहे। यादि रखो, जेसि ताईं मीरल ख़ान ज़िंदा आहे को बि वॾे खां वॾो सूरमो असांजे इंसाफ़ खां मुंहुं मोड़ण जी ज़रूरत नथो करे सघे। कल्ह मूंखे बुखार थी वियो, इन करे हलियो वियो। ये मूंखां मिलण खां बग़ैर छो हलियो वे? घटि में घटि ॿुधाए त वञी हा। ख़बर अथई मूं तुंहिंजो केॾो इंतज़ारु कयो हो, इन सोच में मूंखे सॼी राति निंड न आई आहे। सॉरी माय डियर, आइंदा ईअं न थींदो। तूं ॻोठ वियो ऐं अदा सां रिश्ते ॻाल्हि कई हुई या न? हा, अदा सां ॻाल्हि कई हुई। अदा चयो त मां मीरल ख़ान सां पाण ॻाल्हाईंदी ऐं हू उन जी ॻाल्हि टारींदो कोन। हाणे त थोरो मुस्कुराए न। कदाव आहीं ॿियो थई मुर्कब माण्हू मार रंहिंजी संहिंजी झटको ॾींहुं वञ लगन पेरनि सां वार थोड़ी सतरंग पाए लाली लबन ते लाए छोरी ठही चुकी ओ जॾहिं साम्हूं अची बीहंदी आहीं तूं सफ़ा मारे विझंदी आहीं। रंहिंजी संहिंजी ख़ुशबू लॻाए खोल जॾहिं मां तूं कठो कर मुर्क मुंहिंजी में आसन माण्हू मुंहिंजे चकर खां बच चवां तोखे थी न सच जच फांसी न कर मां दुखी जान छॾाईंदे तूं पोइ ॾाढो पछताईंदे तूं। तुंहिंजे में एॾी कशिश आ मक़नातीसी में अथई जंहिं ॾिसी तूं हिकिड़ो भेरो जान छॾाए थो ॾुखी। हुस्न तुंहिंजे में एॾी कशिश आ मक़नातीसी में अथई जंहिं ॾिसी तूं हिकिड़ो भेरो जान छॾाए थो। हिन उम्र में सूंह तुंहिंजी में छा त आयो अनखार जो बन जीवन वांगुरु मिठड़ी फुटी कढाइनि धार चूड़ियूं सतरंग पाए लाली लबन खे लाए छोरी ठही चुकी ओ जॾहिं साम्हूं अची बीहंदी आहीं तूं सफ़ा मारे विझंदी आहीं। रंहिंजी संहिंजी
चक्कर खां बच चवां तोखे थी मूं सच जे तूं फासी वेठा मां दुखी जान छॾांजे तूं पोइ ॾाढो पछताईंदे तूं शहर में चर्चा नाले सा मशहूर है माहौल जहड़ी माहौल है परीन का माहूर है मुझे जा शहर में चर्चा नाले सा मशहूर है माहौल जहड़ी माहौल है परीन का माहूर है बस तुझे का गाल चढ़ला छॾे दे मुंहिंजी पचार खाम खरीदे मारी जितड़े छोरा थी होशियार मुंहिंजे चक्कर खां बच चवां तोखे थी मूं सच जे तूं फासी वेठा मां दुखी जान छॾाईंदे तूं पोइ ॾाढो पछताईंदे तूं हिक कदाई ॿियो थई मुर्कब माण्हू मारे पंहिंजी संहिंजी झटको ॾी वञ लगन पेरनि सां वार सतरंगियूं पाए लाली लबन ते लाइ छोरी सही ठुकी पोइ जॾहिं साम्हूं मच बीहंदी आहीं तूं सफ़ा मारे विझंदी आहीं मीरल खान मुझे खिलाफ फैसलो ॿुधाए मूंखे सॼे ॻोठ वारनि अॻियां बेइज़त कयो आहे हाणे मुंहिंजो इंतकाम सॼी दुनिया जे अॻियां उनखे इबरत जो निशान बनाईंदो कमदार वञी पांधीअ खे चओ पंहिंजा साथी वठी मीरल खान ते हमलो करे ऐं मीरल खान सही सलामत न बचणु खपे सालार हाँ ॿुधाए तुंहिंजी मुंहिंजी मंगणी बि थियल आहे त पोइ शादी करण में छो पियो देरि करीं पंहिंजे नंढे भाउ जी शादी करायां पोइ पाण शादी करे वठंदासीं इन ॻाल्हि में तकड़ कड़ी आहे तूं मुंहिंजी आहीं ऐं मां तुंहिंजो आहियां ॿुध सुणी तूं हाणे घर हल मूं कमदार खे घुरायो उन सां ॻाल्हाइणो अथई सालार शाम जो असांजे घर अचिजांइ हा बाबा हा ज़रूर ईंदुसि जे न आहे त पोइ सम्झी थो चरी तव्हां केरु आहियो ऐं मुंहिंजो रस्तो छो रोकियो अथव असां तुंहिंजो मौत आहियूं तो असांजे यार अकबर खान जी भली औताक में बेइज्जती कई हुई तोखां उन बेइज्जतीअ जो अहिड़ो पलान वठंदासूं जो तूं वरी अहिड़ी जुरत करण जे क़ाबिल न रहंदे बस न कर ओए मुंहिंजे यार जे मौत जा ख़्वाब ॾिसण वारो इहो कीअं भुलिजी वियो त असांजे यारी जी गंढ एतिरी त मज़बूत आहे जो मौत जा आतम नथा टोड़े सघनि
तो ते छो हमलो कयूं? ये अकबर खान जा कुत्ता हुआ, पर ख़ैर छॾ हिननि ॻाल्हियुनि खे। तूं हल त ॻोठ हली कचहरी कयूं। न यार, तमामु घणो कमु आहे मूंखे अॼु। हिकु ॿिनि ॾींहंनि में तो वटि अची वेंदुसि। वाइदो? पक्को वाइदो। अल्लाह। धीमो ॿुधो आहे त सालार खान शहर मां थो शादी करे। तव्हांखे कंहिं ॿुधायो आहे? होटल ते ॻाल्हि हुई। कीअं थींदो? इहो सभु कूड़ आहे। मुंहिंजी ऐं सालार जी त मंगनी लिखियलु आहे ऐं असां हाणे जल्दी शादी करण वारा बि आहियूं। हेॾे तूं पंहिंजे पाण खे सम्झी छा थो? ऐं तोखां थी पुछां, मूं में कहिड़ी कमी आहे? मां अंधी आहियां, मंडी आहियां, काणी आहियां? ॿुधा ॿुधा, मूं में कहिड़ो ऐब आहे? ओहो, अचण सां ई पिटको शुरू करे ॾिनो अथई। आख़िर ॿुधाए त सही, मूं कयो छा आहे? तुंहिंजे कुझु करण खां पहिरीं मां हुन जा कतरा कतरा करे छॾींदसि, जंहिंजे करे तूं मूंखे आसरा थो ॾी त भाउ जी शादी करायां, पोइ पंहिंजी शादी कंदुसि। तुंहिंजो मक़सदु आहे त मां कंहिं ॿी छोकिरीअ खे थो चाहियां? ईअं ई सम्झ। रब साईं जेतिरो तोखे कदु ॾिनो आहे, एतिरो जेकॾहिं अकुल बि ॾेई छॾे हा त केॾो न सुठो थिए हा। मुंहिंजी ॻाल्हि खे मज़ाक में न टार। लॻे थो त तोखे कंहिं भड़कायो आहे। चरी, तूं मूं ते इतबार कर। तूं मुंहिंजी ज़िंदगीअ जो पहिरियों ऐं आख़िरी प्यार आहे। मां तोखां सवाइ कंहिं ॿी छोकिरीअ जो तसवर बि नथो करे सघां। सच थो चवीं? त अञा तोखे इतबार न आयो मूं ते?
धार थी जा राणा ओ राणा घुसी मता राणा राणा ओ राणा घुसी मता राणा प्यार दे बदले मुखे प्यार दे जा प्यार दे बदले मुखे प्यार दे जा दुनिया जी परवाना है सुन मुख धार थी जा दुनिया जी परवाना है सुन मुख धार थी जा मीरल खान अदीअ खे थियो छा? का बि तकलीफ़ कान हुअसि, बसि राति जी मानी खाई वञी सुती, सुबुह जो लाश ॾिठोसीं। धणीअ जी शइ वञी धणीअ वटि पहुती त साह ते को भरोसो न आहे। हा दा, हिन फानी दुनिया मां हर कंहिंखे लॾणो आहे, हिन दुनिया खे छॾणो आहे। बेशक बेशक रहंदो वञी नाव अलाह जो अदा। दरिया
पीरल खान इहो असां कॾहिं सोचियो बि न हो त हिकु इंसाफ़ पसंद वॾेरे पाण वटि अहिड़ो नांग पाले रखियो आहे जेको पंहिंजनि खे ई लॻींदो आहे। हीरो तोखे मां तुंहिंजे इंसाफ़ पसंद भाउ ॾे वठियल आहे या हिन मज़लूम जो भाउ बणिजी तुंहिंजे मथां कुदरत जे कहर वांगुरु कड़की पवां। बस कर तोखे ख़बर न आहे त मां केरु आहियां। पंहिंजो मुंहुं बंदि करण जो वाइदो कर त मां तुंहिंजो घर नोटनि सां भरे छॾींदुसि।